जो दरिया। मारे छॾियो निभागा मथों अची बिछाए जे कॾहिं न असांखे ॾिसी वठो पोइ त सफ़ा असांजो ख़ैरु ई कान्हे को बलियासीं। जाड़ा खान हिते तूं हीअं टेक ॾियो वेठो आहीं त पोइ असां किथे वेहंदासीं? भाई रेसाणी ही अकबर खान जो पूरो बंगलो खाली पियो आहे। भला को आखिरी सोफ़ो आहे या इन बंगले में को हिकिड़ो ई सोफ़ो आहे जंहिंते वेहण जे लाइ तूं परेशान आहे? बंगलो खाली हुजे या भरियल हुजे, पहिरियां तूं इहो ॿुधा त तूं हिते घणा ॾींहं टिकंदे? भाई रेसाणी जो सवाल तो मूंखे तोखां पुछणु खपे त तूं हिते केतिरा ॾींहं रहंदी? मां हिन घर जी मालकियाणी आहियां ऐं तूं मूंखां तो सवाल करी? आई टांटड़ो कण पोरचाणी बणजी वई। छा इहो छा चई? मूं फरमायो त ही घर तुंहिंजो न पर मुंहिंजी भेण बानू बेगम जो आहे। कंहिंजो? बानू बेगम जो। इहा तूं दिमाग़ मां हवा कढी छॾ त ही घर तुंहिंजी भेण जो आहे। ही अकबर खान जो घर आहे ऐं हिन मिल्कियत जो मालिक मुंहिंजो पुटु आहे। ऐं हुए बि बानू बेगम मां अकबर खान खे त को पुट जी औलाद आहे कोन, बाक़ी धेरियूं थोरी मालिक थींदियूं आहिनि मिल्कियत जूं। वॾी ॻाल्हि करे छॾी वियो। आना त हिन घर में सिर्फ़ तुंहिंजी हैसियत आहे, मुंहिंजी भेण जी न। आना त तूं हिन घर जी मालिकियाणी बणजी वई। मालिकियाणी अल्लाह रखी। मां तोसां बहस करण नथी चाहियां, तूं महिरबानी कर हितां निकिरण जी कर। भाई वरी जाड़ो खान जिथे बीही वियो उते बीही वियो। जंहिं हुनखे हेॾे होॾे करण जी कोशिश कई समझ त हुनजो ढींगो ई ढेरी। हाणे महिरबानी करे तूं पेरटा। तूं ज़ुलेखा जे मथां हुकुम थो हलाई? अची अकबर खान त ॾिसां हितां कंहिंखे थो गॾे। तोखे पूरी पक्का तो सदोरी वरियाम सां मिलण वई आ? हाँ गोरा जल्दी पाए अच। हाणे ई थो अचां मां।
बाबल साईं यो बरसाती ॾेढर ईअं घर कॾहिं बि खाली कोन कंदो अॻिते जेको तव्हांजो हुकुम। पुटा इज्जत सां खाली न कंदो न त ॾाढ सां हर हालत में घर खाली कराइणो आहे उन खां। बाबल साईं पोइ ॾियो हुकुम त फोटो वहाए सोटो। कम इहो ई करणो पवंदो फोटा। कुझु अमरा तूं पाण सां गॾु कर, राति मां पाण तव्हां सां गॾु हलंदुसि। शादी इहो नवाब चमड़ो घर खाली कीअं नथो करे। बाबल साईं हमरा त असां बि काफ़ी आहियूं। न फोटा न, इहा लापरवाही न कर। सुभाणे जेकॾहिं हू ॿ टे अमरा वधीक अची पाण सां रहे त उन्हनि खे केरु मुंहुं ॾींदो। शाम जो कुझु अमरा ॿिया बि गॾु करे वठ। राति जो हर हाल में मूंखे इहो घर खाली कराइणो आहे, हर हाल में फोटा। सामा वो तो सिर्फ तोखे नांग पे समझो। तो वारी थी तो खां वधिक ज़हरीली नागिन निकती। तॾहिं त तोखे चवंदो आहियां न त मूंखां टरी पासो करे। ख़बर न अथई त निज़ाम नांगो आहे, नांगो जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे। अदा दिल जो नरम आहे, इन जे करे तव्हां हुन सां थोको कयो, पर तव्हां सभिनी जूं मुंडियूं मां थींदुसि। सूबेदार साहब ही तव्हांजे साम्हूं बीठा मूंखे धमकियूं था ॾियनि पिया। तव्हां निकिरण जी कयो, असां हिननि खे वठी लाकअप था कयूं। वठी वञो साहब, वठी वञो हिननि खे, देरि न कयो, वठी वञो जल्दी। दादली तो बयान फेरे सुठो न आहे कयो, पर इहो यादि रखे छॾ, जंहिं ॾींहुं बि मां ॿाहिरि आयुसि न अची पहिरियां तोसां मिलंदुसि। मां बि त ॾिसां त तूं दिलबर जी पहुच खां केतिरो परे थी वञी। दिलबर हाणे हलण जी कयो। मासात तूं केतिरो बि बीही ते इंतज़ार कर, सदोरी घरां ॿाहिरि न निकिरंदी मासात ज़रूर निकिरंदी, तूं थोरो सब्र त कर। हाणे ॿुधाए निकिरंदी? मासात मां त सम्झां थो त गौराम खे शक थी पियो आहे, तॾहिं वधे थो जासूसी कंदो। ज़ाहिर आहे शक त थींदुसि। अलाए केतिरा चकर तोखे सदोरी सां गॾु ॾिठो अथई, अञा बि पंहिंजूं अखियूं पूरे छॾींदो छा? तलाक त सदोरी खे ज़रूर ॾींदो, आख़िर केतिरी ख्वारी खणंदो। जेकॾहिं सदोरी खे तलाक ॾींदो न, इहे सुल्तान वारा बंदूक खणंदे देरि ई न कंदसि। मासात मां बि त इहो ई थो चाहियां त गौराम कावड़ में अची सदोरी खे तलाक ॾे, ऐं सुल्तान वारा कावड़ में अची गौराम खे पूरो कनि, ऐं गौराम जे खून में इहे सुल्तान वारा जेल हलिया वेंदा। पोइ त मासात मुंहिंजा सभु रस्ता आसान। मासात जेको तो सोचियो आहे न, ख़ुदा करे इहे थिए, बाक़ी आहे नामुमकिन। छोरा जेकॾहिं ईअं ख़िदमत कंदो रहंदे न त हथ हल्को रखंदासीं, न त खल पुठी न लाए छॾींदासीं। मां त राति ॾींहुं तव्हांजी ख़िदमत कंदो रहंदुसि, रुगो बाबा खे तव्हां हिते घुरायो। सिर्फ़ पिणे छो खजू? असां त चाहियूं था तुंहिंजी भेण बि हिते अचे, पर उहे भागा लफन किथे था असांखे। छोरा जेकॾहिं तोखे तुंहिंजे पीउ जा ठिकाणा सुझनि था, असांखे ॿुधाए किथे आहे? अदा निज़ाम एॾो बेवकूफ़ थोरई आहे जो हिन खजूअ खे पंहिंजा ठिकाणा ॿुधाईंदो। अदा गुलू चई सच तो, बाबा रुगो कूड़ हणंदो आहे। वरी पीउ जी गिला थो करी, हणाई मोचरा? गिला कोन तो कयां, सच तो चवां। बाबा सुबुह जो हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे, मंझंदि जो ॿी ऐं राति जो टीं। अड़े ॾे अहिड़े पीउ खे बंदूक नथो हणी जीअं तव्हांखे ख्वार कयो अचे।
अबो आहे छा कजे साईं? अरे चवाई तो एड़े पी खां यतीम हुजी आ न उहो भलो हुई। ओ बा यतीम थिया तो पोइ रुली न वञा। अबो तू मुंहिंजे मथां छप्पर छा आहे न। अच्छो थई मुंह छप्पर ऐं छांव। अड़े तोखे आज़ार में विझी तुंहिंजो पी भॼी वियो, ॻोल्हियो कोन थो लभे, वरी पंहिंजे पीउ जी तारीफ़ थो करीं। जल्दी कयो छड़ा, जल्दी कयो। घर जो सॼो सामान ठाहे रखो त मां गाॾी कराए जल्दी तो अचां पियो। चाचा इहो तो ॿुधाए हितां जो निकरंदे त काॾे वेंदे? हेॾे ॻाल्हि त ॿुधो, तव्हांखे जो ॿुधाए मां हितां निकिरां, पोइ वरी सुल्तान वारा जो अचनि वरी उहे तव्हांखे पादर हणनि, वरी उन्हनि खे वठी मूं वटि पहुचो। ईअं है बाबा अदा के तो सुल्तान वारन जी कैद में छडाए अचन। अम्मा अम्मा तुझे भाउ खे कोई कोन खाईंदा, मिड़ई 2-3 महीना विहारे पाणे हथ कढी छॾींदा। बाबा हू वॾा ज़ालिम आहिनि, अदा खजू के मारे छॾी। अम्मा माण्हू मारणो एॾो सवलो कोन्हे को। हाँ बाक़ी 2-3 महीना तुझे भाउ खे दड़का ॾींदा, दाब ॾींदा, पोइ पाणे हथ कढंदसि। ऐं ॿियो इहो जॾहिं तुंहिंजो ऐं मुंहिंजो हुननि खे ॾस पतो कोई न ॾींदो। बेज़ार थी तंग थी मानियूं खाराए खाराए कजो को पोइ खणी खजूअ मां हथ कढ। बाबा जॾहिं अदा के छॾींदा त पोइ अदा के कीअं ख़बर पवंदी त असां किथे आहियूं? हिन निभागनि खे नंबर ॾेई हलंदुसि, पया पाणे जांच कंदा, पोइ पाणे असांखे फोन करे ॿुधाए छॾींदा। इन ॻाल्हि ते तूं परेशान न थी मां न थी, कुझु बि कोन थी। तोखे फोन करे दुआ बताल पई करे ऐं तू उन जी फोन ते हिते अची पहुतो आ। सदारे मां वरिया मूंखे पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। पोइ छा मां वरिया मूंखे वञी रोकियां त तूं घिटीअ में न बीह? मां तोखे इहो नथो चवां त तूं वञी वरिया मूंखे रोक, पर तोई त उनखे आसरो ॾिनो हूंदो, तॾहिं त उन घिटीअ में असां वारी में बीठो आहे। घोरा एॾो शक चङो न थई। अलाए घणा दफ़ा मां तोखे हिन वरिया मां सां गॾु ॾिठो आहे, पोइ बि मूंखे चवीं त तूं शक तो करीं, कमाल थी करीं। ॻाल्हि ॿुधो घोरा जेकॾहिं ज़बरदस्ती अची वरिया मुंहिंजो अॻु थो वठे त मां उनखे छा चवां? बाक़ी हा तूं मर्द आहीं, तुंहिंजो चवण उनखे ठहे थो, तूं वञी उनखे बंदूक हणी छॾ, मां तोखे न चवंदमि। इहो ई त तूं चाहीं थी त मां खून करे जेल हले वञा ऐं तुंहिंजी जन आज़ाद थी वञे। पर याद रख सदोई, याद रख, हिन घर मां तुंहिंजो लाश वेंदो, लाश। पोइ हीअं कर, तूं मूंखे पूरो करे छॾ। हिन जो मतिलबु त तूं मरण पसंदि कंदी आहीं, पर हिन पंहिंजी आशिक सां मिलण बंदि कोन कंदी आहीं। जेकॾहिं तुंहिंजी नज़रुनि में मां एॾी गंदी आहियां त पोइ ॾेई छॾ न मूंखे तलाक, छो नथो ॾीं? तलाक न तोखे तलाक मिलंदी ऐं न ई वरी तोखे मौत। हिते ई तोखे मां चिचलाए मारींदसि, हिते ई। साईं बानू बेगम मां जान नाहे छॾाई, वरी ॿी अची मुसीबत हिते किरी आ। बानू असांखे एक्स्ट्रा मिले था, हिन घर जो फर्द आहे, उन मां जान छॾाइण जे बारे में कॾहिं न सोच। साईं मां बानू बेगम सां ज़िंदगी गुज़ारण जे लाइ तयार आहियां, पर हुन जे भाउ खे जाड़े खाने खे केरु मुंहुं ॾिए? जाड़ो 2 ॾींहं हिते रहंदी सुलेखा, जीअं हुनजी जाइ आज़ाद थी पंहिंजे घर ख़ैर सां हलियो वेंदो। साईं तूं 1 ऐं 2 ॾींहंनि जी ॻाल्हि थो करीं, मां हिकिड़ो मिंट बि हिन खे बर्दाश्त हिते न कंदसि। जेकॾहिं ॾुखे वक़्त में मां जाड़े खे हिन घर मां कढी छॾियां त वीचारो वेंदो कान्हे। जेकॾहिं तोखे जाड़े जो एतिरो अहसासु आहे न त पोइ हुनखे औताक ते छो नथो रहाईं? ॿुध, अॼुकल्ह तुंहिंजी तबियत सवाई तेज़ थींदी पई वञे, या त सुलेखा तूं अहिड़ी कान हूंदी, छा थी वियो अथई? साईं जॾहिं खां हिते मां आई आहियां न, इन बानू बेगम मूंखे ताना ॾेई ॾेई मुंहिंजी तबियत चिड़चिड़ी करे छॾी आहे। बाक़ी तव्हांखे त ख़बर आहे त मां त पहिरां अहिड़ी न हुअसि। सुधार पंहिंजी तबियत, मां चयो त सुधार। जेसीं ताईं जाड़ो हितां न निकिरंदो न, मुंहिंजी तबियत ईअं ई हूंदी। जाड़े जो मां बिलो कयां तूं कुछ नहीं, सब्र कर। सूबेदार साहब, ए फायर में सिर्फ एतिरो दर्ज न कर त हिन नवाब खान वारनि मुंहिंजी जगह ते जबरदस्ती कब्ज़ो कयो आहे, पर इहो बि फायर में दर्ज कर त रोक रक़म ई मुंहिंजा ज़ेवर जेके घर में रखियल आहे न, उहे बि उन्हनि खया आहिनि।
ये समझो तो उन जी मालियत घट में घट 25 लख रुपया 25 लख रुपया। ये समझो तो इन्हें नवाब खान न बिनी तोबरन सां गॾिजी मुंहिंजो ढींगो ढेरी करे छॾियो आहे। इहो मां वॾे मुंशी खे चई थो छॾियां, ही सॼी हो हुनखे हक़ीक़त ॿुधाए। ॿी ॻाल्हि जवाहर साहब त हू मुंहिंजे घर में ज़बरदस्ती गिड़िया आहिनि, ज़बरदस्ती। ऐं वरी ॿी ॻाल्हि त मूंखे उन घर मां धिका ॾेई ॿाहिरि कढियो अथनि। इहा का फज़ीलत आहे? ही नवाब उन मुआरी साॻी जॻह में छाड़ता बटे विहारे छॾिया अथनि। वञा थो त मूंखे डंडा ऐं पाठा था ॾेखारनि। चढ़ा तूं बेफ़िक्र थी आहे, उन्हनि खे सुभाणे सुबुह जो ई गिरफ़्तार कंदासीं। बस सूबेदार साहब हाणे तोखे मुंहिंजी पारत इन्हनि ज़ालिमनि खे अची गिरफ़्तार कर। सुबुह मर्दान सां छापो हणी हिननि खे ॿध। इन्हनि ज़ालिमनि मां साहब मुंहिंजी जान छॾाए। मूं तोखे चयो न, जन पे तुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे न, उहे सुभाणे सुबुह जो लाकअप में ॾिसंदे। वरी महिरबानी सूबेदार साहब, मां सुभाणे तव्हांजो इंतज़ार कंदुसि। मूंखे पहिरियों ई अंदाज़ो हुयो त इहो अकबर खान असांजे कम में टंग ज़रूर आणाईंदो। इहा ॻाल्हि त असां चाचा नवाब खे चऊं था, पर हू मञे ई कोन थो। चाचो नवाब पाण सां गॾु असांखे बि आज़ार में विझंदो। गोराम अकबर खान को असां टिजूं कोन था, कहिड़ो असांखे हो अंतो पहुचाए। दाऊदी हू असां खां ॾाढो आहे, इन ॻाल्हि में बि को शक न आहे। गोराम अकबर खान जो बि जाड़े लाॻो हाँ कोन थो फाटे। ॻाल्हि त ॿुध, ज़ोर बि लॻायूं नुक़सान बि खाऊं, पर थे कुछ भी न, फायदो केड़ो? जाड़ो अकबर खान जो सालो आहे, इन जे लाइ अकबर खान जोर जरूर लगाईंदो। 25-30 लखनि जी मिल्कियत आहे, सारी आहे, उनखे हासिल करण लाइ कुझु त ज़ोर लाइणो पवंदो न। मूंखे पूरी पक्का जाड़े जे करे अकबर खान सां जहिड़ो न कंदो। मञूं था त जाड़े लाइ अकबर खान जो हाउ कोन थो फाटे, पर पंहिंजी ज़ाल खे ख़ुशि करण जे लाइ थोरी त हुन सां भलाई कंदो न। ओ मुआ निभागा चमड़ा, तू जेके कम उबता सुबता करण शुरू किया आहिनि न, त ॻोठ वारनि खे ज़रूर मारींदे। ऐं तू बि नवाब सां गॾु जेल में हलियो वञे। न न ईअं कोन थींदो, जाड़ो कहिड़ा खून कंदो। जाड़ो वञी रईस वटि वेही रहियो आहे, जाड़ो ऐं नवाब वारा विड़ी पवंदा पाण में, ऐं ॻोठ वारनि जो बि नुक़सान थींदो, वरी फैसला थींदा। इहो सॼो कमु मलूक जो आहे, हाणे पाउ वरी मुंहिंजी खिची वेंदो पई। अरे दे तू त घड़ी घड़ी ॻियारी पियो हणी न, मां शाहिदा मां शाहिदा। हा हा कोड़ल ई शाहिदा। अरे हेॾे लॻड़ जी चती, इहो सॼो कमु तो कयो न। हा पैसा खाधासे त बि गॾु खाईंदासे, जे जेल में वेंदासे त बि गॾु जेल में वेंदासे। न न पैसनि जो खेराओ गॾिजी खाईंदासीं, बाक़ी जेल में मां कोन हलंदोमांइ। भली वञी तूं पास शिखन में। हाणे त जहिड़ो मची वियो आहे, हां जाड़े खे पादराणी घणो ई कढी छॾियो अथनि। ऐं नवाब बि वञी पंहिंजे घर वेही रहियो आहे, ऐं रेस वते तो माण्हू गॾु कंदो। जेका बि फिल्म थी न तव्हांजी खीचे में पवंदव। अहिड़ी ॻाल्हि करे ॿारनि खे छो थी ॾिजारी? गाड़ी तो वञे कोतरा पंहिंजे घर तो वञा, काॾे तो वञा? ही घर हाणे तुंहिंजो न आहे रहियो। तव्हां छा था सम्झो त तव्हां ये मुफ्त में मुंहिंजे घर ते कब्ज़ो करे वेंदो? अरे मूं राज्यनि जा ढींगा ढेरी करे छॾिया पुट। तव्हां त मुंहिंजे साम्हूं आयो लूणक। ॿुध त माल सां पेर ट्राए त कयां न बेइज्जती। यार बस ॿुधाए, ख़बर आहे केतिरो तूं मोतबर ठाहू कोई। बस कर दोस्तो, ही त ईअं न वेंदो जेसि ताईं हिनखे धिका ॾेई न कढंदासीं। लाउती इहो जाड़ो रेस अकबर खान जे कुल्हे ते तो कुॾे। अरे ॻाल्हि ॿुधो, अॼोके ॾींहं में जेकॾहिं मूं ही पंहिंजो घर ख़ाली न करायो न, त पुट मुंहिंजो नालो बि जाड़ो खान न आहे। दोस्तो छा तो सम्झे, हिन जे करे अकबर खान नवाब में मत विझंदो? जहिड़ो त थींदो, इन में को बि शक न आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं जहिड़ो थियो न अकबर खान पूरी तयारी सां ईंदो। चाचो नवाब वियो माण्हू जे पोयां, ॾिसो शाम ताईं त घणा माण्हू तो वठी जे। चाचो नवाब बि हरू भरू फूकूं ॾींदो आहे, ॿ टे माण्हू गॾु करे आ, ईअं न असांखे माराए विझे। चाचो नवाब बीहारियो आहे न, हाणे पोइते कोन हटंदासीं, जेको थियो ॾिठो वेंदो। छॾ हिन ॻाल्हि खे, हाणे इहो ॿुधाए त छा सोचो थी? हा ठीकु करे भई, मूं तोखे चयो हो न, उहो मुंहिंजो चवण ई न वतो भई हिन छोरी कमु किटली करे असांजो। ऐं तोखे त मां चवां पोइ, पर तो त मुंहिंजो चवण ई न वतो। ॿ टे मिठड़ा ॿोल ॿुधाई, तूं असल सफ़ा चुप थी वई। यार दादा ना
मां त हिन छोरी खे सफ़ा बोझ सम्झंदो हुयुसि, पर इहा छोरी फोन ते पंहिंजे पीउ सां ॻाल्हाईंदी रही ऐं हिन ॻाल्हि जी असांखे ख़बर ई न पई त को ही पंहिंजे पीउ सां पई ॻाल्हाए। पहिरियां त इहो सोचणो आहे त ज़मानत कीअं करायूं था न। बाबा सुभाणे कोर्ट में पेश कंदा। मां त चवां थो बाबा ॾे न्यापो कयूं त के सुठे वकील सां मिले। जेकर बाबा कुझु न कयो न त हरूभरू में असां हिते लाकब में पिया सड़ंदासीं। पर मूंखे इहा थोस आहे त हथायल जिरगी उॾामी वई। हाणे इहा ॿीहर किथे थिया त चए। ख़ुदा तोखां वधीक त मूंखे इन थुल्हे ते कावड़ आहे। हितां निकिरण दे। इन जो सभ खां पहिरियां इन जो कमु कटली कंदुसि मां। सॼी मिल्कियत सॼी खाई खपाई वियो। ॿाहिरि निकिरो न इन सां टके जी बि रिआयत कोन कंदुसि। ॾिसजांइ अदा हितां निकिरण दे। अहिड़ो कुटींदो सांस ॿाहिरि ये उठ पत्थर ते कुटबो आहे। हू त तोखे चयो हो, हो मुंहिंजो चवण ई न वतो। नेठि छोड़ी वई न सॼो कमु कटली करे।